शाह साईं जो रिसालो सुर कल्याण दास्तान पहिरियों 15 कलाम। एक कसर दर लख कोड़े कणस गिड़खियूं जेॾांहुं करियां परख तेॾांहुं साहिब साम्हूं। ॾुखियनि शब्दनि जी माना। कसर कसर माना महल, कोणे यानी करोड़े, ऐं परख यानी नज़र, ऐं कणिस कणिस माना उन जे यानी इट्स भावार्थ। हिकु कलाम में पाण ॿुधोसीं जीव सभु कंहिं जीअ से दर्शन धारो धार माना जीव माना आत्मा, उहा सभु कंहिं जीव में हिकु ई आहे। दर्शन धारो धार उन जा जुदा जुदा रूप आहिनि। तीअं ई साहिब हिन में चवणु चाहिनि था त एक कसर दर लख कोणे कणिस गिड़खियूं, हिकु ई महल आहे, उन में लखें दर आहिनि, करोड़े गिड़खियूं आहिनि। जेॾांहुं करियां परख, जेॾांहुं थो मां नज़र कयां तेॾांहुं साहिब साम्हूं, ओॾांहुं ई मूंखे भॻवानु नज़र थो अचे, तेॾांहुं ई मूंखे ईश्वर नज़र थो अचे। माना ईश्वर जो भक्त उहो किथे बि हुजे, केॾांहुं बि निहारे, हुनखे ईश्वर ई साम्हूं नज़र ईंदो आहे। ईश्वर हमेशह उन सां गॾु रहंदो आहे। चवंदा आहिनि न, कण कण में भॻवानु। हिन में शाह साईं हिकु तशबीह ॾिनी आहे त हिकु महल आहे, उन में लखें दर आहिनि, करोड़े खिड़कियूं आहिनि, ऐं उन मां सिज जो प्रकाश थो अचे, सिज जी रोशनी थी अचे, ऐं महल जे अंदरि उहा सिज जी रोशनी गिड़खियुनि जे आकार जे हिसाब सां, दर जे आकार जे हिसाब सां नज़र ईंदी, पर उहो सूरज जी रोशनी त उहा साॻी आहे। तीअं ई ईश्वर त हिकु ई आहे ऐं उन जा रूप अलॻि अलॻि नज़र अचनि था। इन जी ॿिए नमूने सां व्याख्या करण वारा ईअं चवंदा आहिनि त जेको करोड़े खिड़कियूं या लखें दर आहिनि, उहे ईश्वर ताईं पहुचण जा जुदा जुदा रस्ता आहिनि, पर कसर हिकु ई आहे, यानी महल हिकु ई आहे। जेको ईश्वर आहे उहो हिकु ई आहे। तव्हां कहिड़े बि रस्ते सां हलो, तव्हांखे ईश्वर मिली सघंदो आहे। प्रस्तुत बैत शाह लतीफ़ का एक बहुत ही खूबसूरत कलाम है, क्योंकि इसमें शाह लतीफ़ की धार्मिक सहिष्णुता के बारे में पता चलता है। शाह लतीफ़ ने घर और उसकी खिड़कियाँ और उसके दरवाज़ों की तशबीह के माध्यम से ये साबित करने की कोशिश की है कि जिस प्रकार एक घर के अंदर कई सारे दरवाज़े और कई सारी खिड़कियाँ होती हैं, इसी प्रकार एक परमात्मा तक पहुँचने के लिए लाखों दरवाज़े, लाख करोड़ों खिड़कियाँ, मतलब अनगिनत रास्ते हैं, और किसी भी रास्ते से परमात्मा तक पहुँचा जा सकता है। और अगर कोई पहुँचना चाहता हो, जो वास्तव में परमेश्वर को प्राप्त करना चाहता हो, उसके लिए रास्ता कौन सा है ये मायने नहीं रखता, क्योंकि शाह लतीफ़ ने कह दिया कि मैं जहाँ भी देखता हूँ, जिस भी रास्ते से गुजर कर जाता हूँ, वहाँ से ही मुझे परमेश्वर का दर्शन हो रहा है। शाह लतीफ़ के इस बैत से कबीर का एक दोहा बहुत ही मेल खाता है। कबीरा कुआं एक है, पानी भरे अनेक, बर्तन में ही भेद है, पानी सब में एक। इस प्रकार कबीर और शाह लतीफ़ के विचारों में भी समानता जाहिर होती है। स्वामी रामकृष्ण परमहंस ने भी कहा है, जो तो मौत तो पथ, जिसका मतलब है जितने मत उतने ही पथ, पर सभी मत और सभी पथ एक ही रास्ते की ओर जाते हैं, परमेश्वर की। जे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक शेयर एंड सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।